टंडो लहियार में वापारनि के नालनि ख़िलाफ़ ईद खां पोइ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। अंजुमने ताजरा सिंध जे सदर वक़ार मेमन जो चवणु आहे त केनालनि ख़िलाफ़ कराची खां कश्मीर ताईं वापारी हड़ताल मुज़ाहिरो कंदा। वक़ार मेमन जो चवणु आहे त दरिया असांजो जियापो आहे, पाणी ते धाड़ो लॻो त वापारी मुतासिर थींदा। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। टंडो लहियार खां टंडो लहियार में वापारनि केनालनि ख़िलाफ़ ईद खां पोइ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। अंजुमने ताजरा सिंध जे सदर वक़ार मेमन जो चवणु आहे त केनालनि ख़िलाफ़ कराची खां कश्मीर ताईं वापारी हड़ताल मुज़ाहिरा कंदा। वक़ार मेमन जो चवणु आहे त दरिया असांजो जियापो आहे, पाणी ते धाड़ो लॻो त वापारी मुतासिर थींदा। टंडो लहियार में वापारिनि केनालनि ख़िलाफ़ ईद खां पोइ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। अंजुमने ताजरा सिंध जे सदर वक़ार मेमन जो चवणु आहे त केनालनि ख़िलाफ़ कराची खां कश्मीर ताईं वापारी हड़ताल मुज़ाहिरो कंदा। वक़ार मेमन जो चवणु आहे त दरिया असांजो जियापो आहे, पाणी ते धाड़ो लॻो त वापारी मुतासिर थींदा। टंडो लहियार में वापारिनि केनालनि ख़िलाफ़ ईद खां पोइ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। अंजुमने ताजरा सिंध जे सदर वक़ार मेमन जो चवणु आहे त केनालनि ख़िलाफ़ कराची खां कश्मीर ताईं वापारी हड़ताल मुज़ाहिरो कंदा। टंडो लहियार में वापारिनि केनालनि ख़िलाफ़ ईद खां पोइ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल दर सां। जी गुलाम रसूल, आगाही ॾिजो, ॿुधाए पियो वञे वापारी ईद खां पोइ हड़ताल कंदा केनालनि ख़िलाफ़। जी बिल्कुल ॿुधायां त पाकिस्तान की जेका वॾे खां वॾी वापार जी तंज़ीम अंजुमन ताजरान जंहिंजे सिंध जे सदर वक़ार अमीन मेमन पंहिंजे बयान ज़रिए जारी कयो आहे, जंहिंमें चयो आहे त वापारी बिरादरी जेका आहे सिंधु दरिया ते न वठण केनाल ख़िलाफ़ समूरी सिंध में ईद खां पोइ जेको एहतिजाज जी तहरीक शुरू कंदी। एहतिजाज जी तहरीक खां मुंहिंजो जेको आहे उहो समूरी सिंध में जेका हड़ताल आहे उन जो एहतिजाज जो जेको मुज़ाहिरो कंदा। हुन पंहिंजे बयान में चयो त दरिया असांजो जियापो आहे, जेकॾहिं दरिया ते धाड़ो लॻी वियो त वापारी सख़्तु मुतासिर थींदा। हुन वधीक चयो त जेसिताईं वफ़ाक़ जेको त केनालनि वारो फ़ैसिलो वापसि न वठंदो तेसीं ताईं वापारी जेके आहिनि उहे जदोजहद जेका जारी रखंदा। वापारी बिरादरी सिंध जी आवाम जे हक़नि जी सदरबाज़ी कॾहिं बि जेको थो थियणु ॾींदो। हुन वधीक पंहिंजे बयान में चयो त वधि खां वधि वापारी जेको आहे चाहे नंढो हुजे या वॾो हुजे जेको हड़ताल जो सॾ में सॾ ॾे जीअं जेको वफ़ाक़ ते जेको प्रेशर डेवलप थी सघे ऐं केनालनि वारो मनसूबो जेको आहे उहो वापसि जेसिताईं वापसि न थींदो तेसिताईं समूरी सिंध जा जेके वापारी आहिनि उहे जेके तहरीक जो हिसो रहंदा। जी ठीकु आहे गुलाम रसूल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।